हाणे ख़बर शामिल कयूं था जुंगशाई मां सचाई न्यूज़ के नुमाइंदे अब्दुल सत्तार सुमरो जी। खैर नाज़रीन, जुंगशाई कोहिस्तान में नौजवाननि जो पानी बिजली सिहत ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ एहतजाज थियो आहे, जंहिंमें नौजवान क़यादत जे अॻुवान मलिक नवाज़ जोखियो, जहाज़ बिरोई, आफ्ताब बिरोई, नवीद बिरोई ऐं ॿियनि साफ़िन अॻियां दाईंदे चयो आहे त जुंगशाई क़दीमी शहर आहे, पर चूंडियल नुमाइंदनि हर तरफ़ कंहिं बि क़िस्म जो को बि ध्यानु नाहे ॾिनो, जेका अफ़सोस जी ॻाल्हि आहे। अॻुवाणनि बेरोज़गारी के बारे में चयो त कोहिस्तान में विंड पावर कंपनी में मक़ामी नौजवाननि खे रोज़गार नथो ॾिनो वञे ऐं कंहिं बि क़िस्म जी का अहिड़े क़िस्म जी न का चूंडियल नुमाइंदनि जी पॉलिसी आहे। कई साल गुज़री चुका आहिनि, नौजवान चूंडियल नुमाइंदनि आॾो दाएं दाएं चुका आहिनि, पर उन्हनि जो कंहिं बि क़िस्म जो को तदारुक नथो कयो वञे। जुंगशाई कोहिस्तान में पानी बिजली सिहत बेरोज़गारी ते ज़ाब्तो न आंदो वियो त मक़ामी मक़ामी नौजवाननि खे रोज़गार न ॾिनो वियो त जुंगशाई कोहिस्तान में एहतजाज कयो वेंदो ऐं मंशियात जो पिणु ख़ात्मो कयो वञे, अहिड़े क़िस्म जी नौजवाननि पारां घुर कई वई आहे। करण जो मक़सद जंगशाई में थींदड़ चोरियूं ऐं मंशियात फरोश जंगशाई चौकी इंचार्ज भत्तो तो वठे, जंहिंमें वॾा डीलर आज़ाद पिया हलनि, ग़रीब मिसकीन माण्हू पान जे केबिन ते मज़दूरी कंदड़ माण्हुनि खे खणियो वञे। ॿियो सूरत असांजे जंगशाई जे ठठो ज़िलो MP MN बिल्कुलु नज़रअंदाज करे छॾियो आहे, चाहे पाणी हुजे, चाहे तालीम हुजे, चाहे रोड हुजे, चाहे रस्ता हुजनि, ऐं उन खां वधीक विंड पावर में लॻल केफोर प्रोजेक्ट ऐं उते मक़ामी नौजवाननि खे बेदख़ल कयो पियो वञे। उन्हनि खे जे लाइ हक़ु कोन्हे, बाक़ी धारिया माण्हू उते आबाद करे असांजे नौजवान नस्लनि जो क़त्लेआम पियो कयो वञे। उते बोनस 5% जेको आहे उन्हनि जो बि जेको आहे ग़रीब मिसकीननि जो खायो पियो वञे, पघार मां कटौती कई पई वञे। उन खां पोइ ज़िले में वॾी असांजी नाइंसाफ़ी हले पई। असांजा MP MN हिकु जा दलाल बणिया बीठा आहिनि, पर उहो रोज़गार असांखे नथो मिले। ॿाहिरियों माण्हू अचे थो इंजोज़ में, सरकारी इदारनि में, अगरि असां जहिड़ो ग़रीब मिसकिन पौरियत उन्हनि इदारनि में वञे थो, रोज़गार लाइ वञे थो त चवनि था त 5 लख ॾियो, 6 लख ॾियो, पर असीं ग़रीब मिसकिन माण्हू, पौरियत तबिको माण्हू, उहो 6 लख 7 लख किथां ॾे। ऐं हीअ नाजाइज़ीअ असांजो क़त्लेआम पियो कयो वञे ऐं ठठे में धारिया आबादकारी रोज़गार में क़ाबिल था वञनि ऐं असां नौजवाननि जो क़त्लेआम पियो कयो वञे। इहो क़त्लेआम असांजो बंदि कयो वञे। असांजे पहिरीं असांजे लोकल माण्हुनि जो रोज़गार ते हक़ आहे, उन खां पोइ धारियो आहे।